बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवं उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 21 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे बादशाह ऐं मस्ख़रे जी ॻाल्हि। नज़म आहे, पहिरें नज़म जूं लफ़्ज़ मानियूं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब। उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सम्झाणियुनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे शहनशाह, माना बादशाहनि जो बादशाह। लफ़्ज़ आहे पहरे, माना पाए या ओढ़े। लफ़्ज़ मगर, माना पर। लफ़्ज़ अकुल, माना ॾाहप। लफ़्ज़ झट, माना हिकदम। लफ़्ज़ वरियो, माना मोटियो। लफ़्ज़ बयान, माना ॻाल्हि। लफ़्ज़ अयान, माना ज़ाहिर। लफ़्ज़ मगर, माना पर। पोइ लफ़्ज़ आहे ख़ुश मिज़ाज, माना खिलमुख या ख़ुश तबीयत। पोइ लफ़्ज़ आहे मस्ख़रो, माना भोॻाई। पोइ लफ़्ज़ आहे इनाम, माना बख़्शिश। लफ़्ज़ चीज़, माना शइ। लफ़्ज़ हिके, माना हिकिड़े। लफ़्ज़ परवरदिगार, माना पालणहार। लफ़्ज़ अजब, माना हैरत वारी। लफ़्ज़ ॾुकार, माना खोट या कमी। लफ़्ज़ अमालक, माना ओचितो। जी दोस्तों, हाणे नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत शहनशाह हिकिड़ो हुओ ख़ुश मिज़ाज, कचहरीअ में पहिरे हू वेठो हो ताज। सम्झाणी, शाइर चवे थो त हिकिड़ो शहनशाह ख़ुश मिज़ाज हो ऐं कचहरीअ में ताज पाए वेठो हो। बैत अची मस्ख़रो उत सलामी थियो, शहनशाह तंहिंखे तॾहिं हीअं चयो। सम्झाणी, शाइर चवे थो त उते हिकु मस्ख़रो अची निकितो, तंहिंखे शहनशाह हीअं चयो। बैत मियां मस्ख़रा तोखे ॾियां थो इनाम, मगर यादि रखजांइ मुंहिंजो इनाम। सम्झाणी, शाइर चवे थो त बादशाह मस्ख़रे खे चयो त ए मियां मस्ख़रा, आऊं तोखे इनाम थो ॾियां, जंहिंखे तूं सदाईं यादि रखजांइ। बैत ॾिसी पाण खां अकुल में को बि घटि, ॾिजां चीज़ मुंहिंजी तंहिंखे न झटि। सम्झाणी, शाइर चवे थो त बादशाह मस्ख़रे खे चयो त जेका शइ आऊं तोखे ॾियां थो, इहा उन माण्हूअ खे जल्द न ॾिजांइ जंहिंखे अकुल में पाण खां घटि ॼाणी। बैत शहनशाह तंहिंखे ॾिनी पोइ लठ, वठी मस्ख़रे कई सलामनि जी सठ। सम्झाणी, शाइर चवे थो त बादशाह पोइ मस्ख़रे खे हिकु लठ ॾिनी, जेका वठी मस्ख़रे बादशाह खे केतिरा ई सलाम कया। बैत हिके ॾींहुं शहनशाह बीमार थियो, पुछण मस्ख़रो तंहिं अमालक वियो। सम्झाणी, शाइर चवे थो त हिकिड़े ॾींहुं
बादशाह बीमार थी पियो त मसख़रो उनखे पुछण लाइ हिकदमि वियो। बैत चयो शाह तंहिंखे वञा थो सफ़र, दुआ का पछाड़ीअ में मूंखे तूं कर। सम्झाणी शाइर चवे थो त बादशाह मसख़रे खे चयो त आऊं सफ़र ते वञा थो, पछाड़ीअ में तूं मूंखे का दुआ कर। बैत पुछियो मसख़रे उत ॿधी हथ तॾहिं शहनशाह जी मोट थींदी कॾहिं। सम्झाणी शाइर चवे थो त मसख़रे बादशाह खां हथ ॿधी पुछियो त अव्हीं वरी कॾहिं मोटंदा। बैत चयो शाह वञा थो परे खां परे, वरियो कोन ॼाणा न को वरे। सम्झाणी शाइर चवे थो त बादशाह चयो त आऊं परे खां परे थो वञां, जितां को बि वरी कोन मोटियो आहे। बैत पुछियो मसख़रे पोइ ॿधी हथ ॿई, सफ़र जी तयारी तव्हां छा कई। सम्झाणी शाइर चवे थो त मसख़रे हथ ॿधी बादशाह खां पुछियो त तव्हां सफ़र जी कहिड़ी तयारी कई आहे। बैत चयो शाह सफ़र लाइ नाहियां तयार, कंदो माफ़ शल मूंखे परवरदिगार। सम्झाणी शाइर चवे थो त बादशाह जवाब ॾिनो त मूं सफ़र लाइ का बि तयारी न कई आहे, शल परवरदिगार मूंखे माफ़ करे। बैत चयो मसख़रे ही अजबा बयान, अकुल अॼु अव्हांजो सॼो थियो अयान। सम्झाणी शाइर चवे थो त मसख़रे चयो त हीअ अॼु अव्हां अजीब ॻाल्हि कई आहे, अव्हांजो समूरो अकुल ज़ाहिर थी पियो आहे। बैत वञे जो सफ़र ते नथो थिए तयार, अकुल जो उन्हीअ वटि चइबो ॾुकार। सम्झाणी शाइर चवे थो त जेको सफ़र ते तयार थी नथो निकिरे उन वटि अकुल जी कमी चइबी। बैत वठो लठ पंहिंजी न घुरिजे मूंखे, अव्हांजी अमानत अव्हांखे हुजे। सम्झाणी शाइर भीरूमल ग़रीब चवे थो त ईअं चई मसख़रे लठ वापसि बादशाह खे ॾींदे चयो त हीअ पंहिंजी लठ वापसि वठो, मूंखे न घुरिजे, अव्हांजी अमानत अव्हां वटि ई हुजे, इन जा तव्हां ई हक़दार आहियो, छो जो वॾी सफ़र ते बि वञो था ऐं वरी तयारी बि न कई आहे, त पोइ तव्हां खां वधीक केरु अकुल खां घटि हूंदो। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, बादशाह मसख़रे खे इनाम ॾियण खां अॻु कहिड़ी नसीहत कई। जवाब, बादशाह मसख़रे खे इनाम ॾियण खां अॻु हीअ नसीहत कई त हीअ लठ पाण खां अकुल में जेको घटि ॾिसी उनखे न ॾिजांइ। नंबर ॿियो सवाल, बीमारीअ जी हालत में बादशाह कहिड़े सफ़र ते
वञण जो इशारो ॾिनो। जवाब, बीमारीअ जी हालत में बादशाह पंहिंजे मरण जो इशारो ॾिनो। नंबर 3 सवाल, बादशाह जी उन चवण जो मतिलबु छा हो त वरियो कोन ॼाणा नको को वरे। जवाब, उन जो मतिलबु हो त मरण खां पोइ वरी को बि न मोटियो आहे। नंबर 4 सवाल, मस्खिरे बादशाह खे लठे छो मोटाए ॾिनी। जवाब, मस्खिरे बादशाह खे लठे उन करे ई मोटाए ॾिनी जो बादशाह खेसि चयो हो त पाण खां जंहिंखे अकुल में घटि ॾिसे उन खे इहा न ॾिजांइ। मस्खिरे बादशाह खे ई अकुल में घटि ॾिठो, छो जो वञे वॾे सफ़र ते पियो पर तयारी न कई हुयाईं। नंबर 5 सवाल, असांखे मौत वारे सफ़र जी कहिड़ी तयारी करणु घुरिजे। जवाब, असांखे मौत वारे सफ़र लाइ नेक कम करणु घुरिजनि। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी पंहिंजनि जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि अमालक, अयां, इनकार, वरियो, मस्खिरो, हिकी। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे अमालक, माना अचानक। जुमिलो लिखंदासीं, मस्खिरो बादशाह जी बीमारीअ जो ॿुधी अमालक उन वटि वियो। लफ़्ज़ आहे अयां, माना ज़ाहिर। जुमिलो लिखंदासीं, बादशाह जो अकुल अयां थी वियो। पोइ लफ़्ज़ आहे इनकार, माना न। जुमिलो लिखंदासीं, असलम पैसा ॾियण खां इनकार करे छॾियो। पोइ लफ़्ज़ आहे वरियो, माना मोटियो। जुमिलो लिखंदासीं, मौत खां पोइ केर बि वरियो न आहे। पोइ लफ़्ज़ आहे मस्खिरो, माना भोॻाई। जुमिलो लिखंदासीं, मस्खिरे लठ बादशाह खे वापसि ॾिनी। पोइ लफ़्ज़ आहे हिके, माना हिकिड़े। जुमिलो लिखंदासीं, हिके ॾींहुं बादशाह बीमार थी पियो। जीम, हेठि ॾिनल जुमिलो पढ़ो। जुमिलो पढ़ंदासीं, मूं ख़त लिखियो आहे। मथे जुमिले में लिखियो आहे फ़इल ज़मान माज़ी क़रीब आहे। अव्हीं ॿिया अहिड़ा जुमिला लिखी ॾेखारियो जिन जो फ़इल ज़मान माज़ी क़रीब हुजे। जी दोस्तों, हाणे जुमिला लिखंदासीं। नंबर 1, मूं किताब वरितो आहे। नंबर 2, हुन कलम ख़रीद कयो आहे। नंबर 3, सजाद मानी खाधी आहे।